साईं थोरो वेही रहो। अपनी है ईद की रौनक मुबारक हो जाए। अल्लाह ताला ईद के सदके में सभिनी जा रोज़ा इबादत कबूल फरमाए। खुदा ताला हुजूर पाक के सदके में आज रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। बारी ताला तव्हांजी औलाद खे नेक ऐं चङे अमल ते मां पंहिंजी जो कुछ मूंखे समझ ईंदो आहे जॾहिं महांगाई न हो दरगाह मां जमाए मां रिश्तेदारनि खे ॿुधाईंदो आहे ॿार उन टाइम में माण्हू हलंदा हाणे पोज़ीशन इहो आहे महांगाई पंहिंजे एतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि में माइटनि सां पाड़े वारे सां रहो। हुज़ूर ख़र्ची जेतिरी घटि कयो जो माण्हू वॾी गाॾियुनि में घुमंदा हे वटि पंहिंजे ॾाॾा जो परॾाॾा जो पीउ जो पैसो वॾी गाॾियुनि में घुमंदा हाणे नंढी गाॾियुनि में अचनि पिया महांगाई वधी वई आहे। बाक़ी जंहिंखे ख़ानदानी पैसो न आहे जंहिं वटि लुत्फ़ जो पैसो पोइ अञा थी वॾी गाॾियुनि में घुमंदा उन्हनि खे त परवाह ई आहे। कोशिशि करे एतिरो थी सघे पंहिंजी औलाद जी नसीहत ते ध्यानु ॾियो। औलाद जी तरबियत ते ध्यानु ॾींदो अॻिते तव्हांखे इहो सम्झो तव्हांजो जारी आहे इहो तव्हांखे अॻिते कमु ईंदो। इहो कोशिशि करे ॾिसो जो तव्हांजी औलाद ग़लति सोबत में न वञे। पाड़े वारनि सां माइटनि सां दोस्तनि सां हमेशह सलाह में रहंदा कयो ऐं हमेशह वांदा वेंदा आहियो हमेशह पढ़ो इन मुल्क जे लाइ दुआ कयो। जाते जाते मुसलमान रहे तो हर एक मुसलमान के लाइ पंहिंजी फौज के लाइ दुआ कयो। मिसाल ॾियां थो फ़लस्तीन में ॾिसो गाज़ा में ॾिसो छा पियो थिए मुसलमाननि जो घणो ख़राब करे फौज न आहे वॾो करम आहे असां वटि फौज आहे।
फौज जे लाइ हमेशह दुआ कयो। जीअं तव्हांजे हथ में 5 आंगुरियूं आहिनि, 5 बराबरि न आहिनि। फौज में भी ज़रूर हिकु ग़लति माण्हू हूंदो, लेकिन फौज असांजी आहे। फौज असांजी आहे। अॼुकल्ह अगरि मौसम जी मींहुं थो पए, बरसाति थी पए, ख़बरदारी ख़बर नथी पए जो हाणे कहिड़ी पोख कयूं। मौसम ई सॼो चेंज थी वियो। मां पंहिंजे दोस्तनि खे ऐं जमायत में हमेशह चयो आहे, माल धारियो, माल में तव्हांखे काई नुक़सानु न आहे। अञा ज़मीनदारी में नुक़सानु थी वेंदो, लेकिन माल में नुक़सानु न थींदो तव्हांखे। ॻाल्हि बि कयो ऐं ख़ुदा ताला खां हर नमाज़ खां पोइ इहो दुआ कयो जो मुसलमाननि ते तकलीफ़ आहे, जो ग़लतियूं असां मुसलमाननि खां थियूं आहिनि, हुज़ूर पाक जे सदक़े में उहो बख़्शे असांखे, दुआऊं क़बूल करे। कहिड़ी ग़लतियूं आहिनि असां मुसलमाननि खां थियूं आहिनि जंहिंजे करे असांजी दुआ क़बूल न थी थिए, बारी ताला उनखे माफ़ करे। हमेशह मां तव्हांखे चयो आहे, पंहिंजे पाड़े वारे सां बि चङो हलो। जमायती माण्हू पुछियो इस्लामिक बैंक अलाए कहिड़ी इस्लामिक बैंक आहे, उन में पैसा रखूं त व्याज त न आहे। अगरि सेविंग अकाउंट में पैसा रखो था त हुन व्याज आहे न, भले नालो मटाए वठो, व्याज त न आहे। व्याज ख़ुदा खां, ख़ुदा जे रसूल खां जंग करण जे मुताबिक़ जेतिरो थी सघे व्याज न भरियो। पढ़ाई रोज़नि जी ईद जी मुबारक ॾिजो, सलाम ॾिजो। जो हमसे बड़ों ने तकलीफ बर्दाश्त की, हम नहीं कर सकेंगे। हमें सही बना में इस मुल्क अपनी जहाँ जहाँ मुसलमान रह रहे हैं उनको अपने पैमान में रखेंगे। मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं, हमें पर